जी नाज़रीन, रखण खां ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। पोरियत रेड़ी हलाईंदड़ शाहनवाज़ कलर जो माली सहायता न थियण ख़िलाफ़ एहतजाज। हुन एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2 महीना गुज़री विया आहिनि लॉकडाउन हुजण करे बेरोज़गार आहियां, जंहिं करे मुंहिंजा बचड़ा ऐं पाण बुकूं काटण ते मजबूर आहियां। हुन वस वारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खुदारा मुंहिंजी माली सहायता कई वञे जीअं मुंहिंजे बचड़ा बुक काटण खां बची सघनि। ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। ॾखण जे पोरियत शाहनवाज़ कलर जो माली सहायता न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, वस वारनि खां मदद जी अपील। बचड़ा बुकूं काटण ते मजबूर आहिनि, लॉकडाउन हुजण करे 2 महीननि खां बेरोज़गार आहियां। रेड़ी हलाईंदड़ पोरियत शाहनवाज़ कलर जो एहतजाजी मुज़ाहिरो। हुन सिंध मीडिया न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीननि खां बुकूं काटण ते मजबूर आहियां, खुदारा मुंहिंजी मदद कई वञे। रिपोर्ट वसीम मुंदपड़ो, ॾखण।